अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह पाक फरमायो मुझे कुछ बंदन जी ईमान जी सलामती उन्हनि जी अमीरी में आहे, अगर उहे गरीब थी वञनि तो उन्हनि जो ईमान ज़ाया थी वेंदो। अल्लाह पाक फरमायो मुझे कुछ बंदन जी ईमान जी सलामती उन्हनि जी गरीबी में आहे, अगर उहे अमीर थी वञनि तो उन्हनि जो ईमान ज़ाया थी वेंदो। अल्लाह पाक फरमायो मुझे कुछ बंदन जी ईमान जी सलामती सेहत में आहे, अगर उहे बीमार थी वञनि तो उन्हनि जो ईमान ज़ाया थी वेंदो। अल्लाह पाक फरमायो मुझे कुछ बंदन जी ईमान जी सलामती उन्हनि जी बीमारी में आहे, अगर उहे सेहतमंद थी वञनि तो उन्हनि जो ईमान ज़ाया थी वेंदो। ठीक इन तरह अल्लाह साईं जे हर हुकुम ते पाण अमल करणु घुरिजे ऐं सबर करणु घुरिजे। छा तव्हांखे मालूम आहे अगरि सर्दियुनि जे ॾींहंनि में सुबुह सवेरे तव्हां ईअं उथो था जो तव्हांजे हेठि नरम बिस्तर ऐं मथां गरम कंबल हो त सभिनीनि खां पहिरियां अल्हम्दुलिल्लाह चओ। अल्हम्दुलिल्लाह छो त तव्हांजो तालुक़ु दुनिया जे उन 30% तबिके सां आहे जिन माण्हुनि खे इहा सहूलियत मुयसरु आहे। अगरि तव्हां उन्ही सुबुह इन बिस्तर मां निकिरी करे बाथरूम वञो था, विहंचण लाइ शावर खोलियो था ऐं गरम पाणी तव्हांजे जिस्म ते किरे थो जंहिंसां तव्हां तरोताज़ा थी वञो था त सभिनीनि खां पहिरियां अल्हम्दुलिल्लाह चओ। अल्हम्दुलिल्लाह छो त शाम, फ़लस्तीन, कश्मीर, अफ़गानिस्तान खां वठी अफ्रीका जहिड़े केतिरनि ई मुल्कनि ताईं करोड़नि माण्हुनि वटि इहा सहूलियत मौजूदु न आहे। अगरि तव्हां वटि 3 लख कैश या कंहिं ॿी शक्ल में मौजूदु आहिनि जिन खे तव्हां हिकु ॾींहं जे नोटिस ते इस्तेमालु करे सघो था त सभिनीनि खां पहिरियां अल्लाह जो शुक्र अदा करियो, अल्हम्दुलिल्लाह चयो, छो त तव्हांजो तालुक़ु 7 अरब आबादी जे दुनिया में 5% अमीर तरीन तबिके सां आहे। अगरि तव्हांखे पाणी पीअण जी तलब आहे ऐं 10 मिंट जे अंदरि अंदरि ताज़ो या फ्रिज जो पाणी तव्हांखे मिली सघे थो त पोइ सभिनीनि खां पहिरियां अल्हम्दुलिल्लाह चओ। अल्हम्दुलिल्लाह छो त तव्हांजो तालुक़ु दुनिया जे उन 20% तबिके सां आहे जिन खे अल्लाह ताला हीअ सहूलियत अता कई आहे। अगरि तव्हांजा ॿार ॾींहं में 3 वक़्त मानी खाइनि था ऐं भरियल पेट सां राति जो बिस्तर ते वञनि था पोइ सभिनीनि खां पहिरियां अल्हम्दुलिल्लाह चयो। अल्हम्दुलिल्लाह छो त दुनिया जी 80% आबादी जी ॿारनि खे पेट भरे मानी नसीब में नथी थिए। अगरि तव्हां जॾहिं चाहियो पंहिंजा हथ पेर हिलाए सघो था, बाज़ू ऐं गोॾो मोड़े सघो था ऐं पंहिंजा हथ बग़ैर का तकलीफ़ जे गोॾनि ताईं पहुचाए सघो था त पोइ अल्लाह जो शुक्र अदा कयो। अल्लाह जो शुक्र अदा कयो छो त दुनिया जी 40% खां ज़्यादा आबादी इन मां को हिकु कमु बग़ैर तकलीफ़ जे नथी करे सघे। अगरि तव्हां घर मां पंहिंजी सवारी ते निकिरो था त अल्लाह जो शुक्र अदा कयो। अल्लाह जो शुक्र अदा कयो छो त दुनिया जी 80% खां ज़्यादा आबादीअ खे बि इहा सहूलियत मिलियल न आहे। अगरि तव्हां बाआसानी साह खणण जे दौरान ऑक्सीजन अंदरि खणी सघो था ऐं कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि उछलाए सघो था त पोइ अल्लाह जो शुक्र अदा कयो, अल्हम्दुलिल्लाह चओ, छो त दुनिया जे 20% खां ज़्यादा आबादीअ खे साह जे मसइले खे मुंहुं ॾियणो पवे थो।